कराची 5 ॾींहं अॻु नवकोट किले वटि 62 वॾे जी चुट से मुबैना तौर क़तल कयल सियासी समाजी अॻवान सुमरो भील जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां मली तरफ़ां रवि राजू, देरू कोहली, दर्शन लाल, गुलाब ताराचंद ऐं ॿियनि जी अॻवानी में रज़ाक आबाद मुख चौक खां एहतजाजी रैली कढी अवामी प्रेस क्लब मली रखियलु धरणो हंयो वियो। रैली में शरीक कारकुननि, पौरतुनि, बासरनि, जवाबदारनि ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। इन मौक़े ते अॻवाननि चयो त अॼु रैली कढी आहे त सुमरे भील जा कातल अञा तक गिरफ़्तार न आहिनि थिया, जेके सुमरो भील तक़रीबन 5 ॾींहं अॻु में जंहिंखे शहीद कयो, बेदर्दी सां उन ते हमिलो कयो, क़तल कयो वियो, उनजा जेके उते जो बाअसर वॾेरो आहे ऐं उन्हनि जी वंगार वहिंदड़ साथियुनि ते FIR बि थी चुकी आहे। 5 ॾींहं थी विया आहिनि पर अञा तक उहे कातल गिरफ़्तार न आहिनि थिया। असीं SSP थरपारकर ऐं DIG मीरपुर ख़ासि खे इहो अपील करियूं था, अगरि ही कातल 24 कलाकनि में गिरफ़्तार न थिया त पूरी सिंध में सरपाया एहतियाज हूंदा। 5 ॾींहं अॻु में क़तल थियो आहे, इन खां को बि अञा ताईं इंसाफ़ कोन थियो आहे। असीं इहो ई चऊं था, असांजी इहो ई गुज़ारिश आहे कि असांजो प्यारो सुमरो भील उन जा जेको बि आहिनि कातल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु जेको आहे त रज़ाकाबाद जी आवाम आहे, SUP तरफ़ां जेको आहे त आवाम निकिती आहे सुमरो भील जे कातलनि खे गिरफ़्तार करण लाइ निकिती आहे। जेसि ताईं सुमरे भील जा कातल गिरफ़्तार न थींदा उस ताईं जेको आहे त ही एहतजाज समूरी सिंध में जेको आहे त शुरू थी चुका आहिनि ऐं उस ताईं जेको आहे आवाम ख़ामोशी वेहण वारी न आहे। सुमरो भील हिकु सोशल वर्कर हो। सुमरो भील जा जेके सोशल मीडिया ते जेके माण्हू हुन ते कमेंट बि कनि पिया त उन ते मोतमार धमकियूं ॾियनि पिया, उहे कातिल बि हिन टाइम ताईं जेको आहे त नॉमिनेट थी चुका आहिनि, पर जेके बासर वॾेरा आहिनि उन जे जेको आहे त उन्हनि खे आशीर्वाद मिलियल आहे, इन टाइम ताईं उहो गिरफ़्तार न थी सघनि। असीं चाहियूं तक़रीबन 4-5 ॾींहं थिया आहिनि नवकोट में जेको सुमरे भील खे जेको बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे, उन जे लाइ असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत करियूं था ऐं इहो घुर करियूं था त जल्दी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सुमरे भील जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सो नओं सुमरो जेको सो भील आहे असांजो हिंदू बिरादरी जो कमरेट आहे, जंहिंजो बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। नवकोट जेको सो शहर आहे ऐं उन जा कातिल जेको सो अञा तक गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं असां सरकारी जेको सो इदारनि खे इहो ई तकलीफ़ कयूं था जेको सो असांजो सुमरे भील सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।